बादशाह जो पुट शहज़ादो वियो शिकार ते शिकार करण। शिकार करे करे ऐं उतां हो बि अकेलो उतां वापसी वरियो। हाणे आयो हिकिड़े ॻोठ वटां हिन जो गुज़र थियो। उतां लंघियो उतां मटियो। ॾिसे त उते हिकु छोकिरीअ कंहिं गप मज़ा मतिलबु को इहो मिटी वारो जेको खॾो हुजे उन वञा गप पे खईं। छोकिरी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत ॻोठाणी छोकिरी हुजे। हाणे शहज़ादे ॾिठो त शहज़ादो चवणु लॻो छोकिरी केॾी न भली आहे। शहज़ादो लथो घोड़े तां आयो उन छोकिरीअ वटि ऐं छोकिरी जी ॿांह में हथु विधईं ऐं झले ॿांह खे चवणु लॻो त तूं हल मुंहिंजे महल में मूंसां गॾु। त हिते छोकिरीअ चवणु लॻी तूं आहीं केर जो मुंहिंजी ॿांह मां झलियो अथई। हाणे छोकिरीअ जा मिटी वारा हथ सो छा कयईं उन शहज़ादे जे मुंहं में मिटी वारा हथ आणी जीअं धिको ॾिनी थेलो ॾिनी शहज़ादो वञी परियां किरियो। त हिते शहज़ादे खे कावड़ चढ़ी वई। शहज़ादो चवणु लॻो उन छोकिरी खे त तोखे ख़बर न आहे त आऊं हिन बादशाह जो पुटु आहियां शहज़ादो। तो मूंखे धिको ऐं थेलो ॾिनो आहे। तोखे आऊं सबक़ु ज़रूरु सेखारींदसि। तोसां शादी करे ऐं शादी करण खां पोइ उन महिल निकाह करे ऐं तोखां जेको असां हथु कढंदसि तोॾां ईंदसि ई कोन। इहा तोखे आऊं सज़ा ॾींदसि। त हिते छोकिरी चवणु लॻी उन शहज़ादे खे त पहिरीं ॻाल्हि त शादी तोसां आऊं कंदसि कोन। जे अगरि मुंहिंजी शादी तोसां जेकर थी वई न पोइ जेको मुंहिंजो पुटु हूंदो न उन खां तोखे 7 पादर हणाईंदसि ऐं तुंहिंजो कारो मुंहुं कराईंदसि। इहा ॻाल्हि तूं बि यादि रखजांइ। सो हाणे नेठि हिन ॿिन्ही जो पाण में सख़्तु मुक़ाबिलो थी वियो छोकिरी ऐं शहज़ादे जो। सो हाणे शहज़ादो आयो पंहिंजे घर पंहिंजे महल पंहिंजी बादशाही में। हाणे इन फ़िक्र ऐं परेशानी में हुजे त इन छोकिरी सां शादी करियां इन खे सबक़ु सेखारियां। सो हाणे न खाए न पीए हिकिड़ो 2 ॾींहं थी विया। बादशाह ऐं राणी चवणु लॻा त असांजो पुटु शहज़ादो न खाए थो न पीए थो हले छा थियो आहे। हाणे हिननि शहज़ादे खे घुरायो। शहज़ादे खां पुछा करणु लॻा बादशाह ऐं राणी। त शहज़ादे चवणु लॻो त बाबा फलाणे हंधि ॻोठ में हिकु छोकिरी वेठी आहे। मूंखे उन सां शादी करणी आहे ऐं मुंहिंजी शादी करायो उन सां। तो बादशाह ऐं राणी चवणु लॻा जेकर इहा ॻाल्हि हुई त ॿुधाई हा त तुंहिंजी शादी उन सां करायूं था। सो हाणे ॿिए ॾींहुं बादशाह ऐं राणी आया उन ॻोठ में उन छोकिरी जे माउ पीउ वटि। सो हाणे वीचारा ग़रीब हुआ आया बादशाह ऐं राणी उन वटि। सो हाणे हाल अहिवाल वरिताऊं। सो बादशाह चवणु लॻो उन छोकिरी जे पीउ खे त अव्हां जी छोकिरीअ सां असांजो पुटु शहज़ादो शादी करणु थो चाहे ऐं असीं संग रिश्ते जे लाइ आया आहियूं। जे अगरि तव्हांखे का परेशानी इन ॻाल्हि में न हुजे त असांजे शहज़ादे जे लाइ तुंहिंजी छोकिरी जो संग ॾे। हाणे बादशाह घुर कई संग जे लाइ। छोकिरी जो पीउ चवणु लॻो त हाणे जे अगरि बादशाह जे पुटु शहज़ादे सां मुंहिंजी धीअ जी शादी थिए थी त मुंहिंजी धीअ सुखी थींदी। बादशाह त बादशाह आहे ऐं शहज़ादो शहज़ादो आहे। उन छोकिरी वारे पीउ जेको आहे सो हा करे छॾी। बादशाह ऐं राणी खे चयो त भले ठीकु आहे मूंखे इहा ॻाल्हि क़बूलु आहे ऐं रिश्तो आऊं ॾियां थो। सो हाणे नेठि बादशाह ऐं राणी चवणु लॻा उन छोकिरी जे पीउ खे त सुभाणे या परी सामान वग़ैरह जेको आहे सो पैसा ॾोकर तोॾां मोकिलींदासीं ऐं शादी तमामु जल्द कंदासीं। सो हाणे नेठि बादशाह ऐं राणी ते विया हलिया। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर उन छोकिरी खे पई त उहो साॻी शहज़ादो सो उन सां हिनजी शादी पई थिए। उनजा माउ पीउ आया हुआ सो रिश्तो पको करे हा। सो हाणे छोकिरी पंहिंजे पीउ खे चवणु लॻी त बाबा मुंहिंजी शादी इन शहज़ादे सां छो कराई घटि मां घटि मूंखां पुछा त करियो आहे। सो हाणे छोकिरी जो पीउ चवणु लॻो त बाबा हाणे बादशाह जो पुटु शहज़ादो आहे। सो हाणे तूं उते वेंदे शादी करे तूं सुखी हूंदे। बादशाही सॼो सिस्टम आहे। सो छोकिरी चवणु लॻी त न आऊं शादी कोन कंदुसि हुन सां। सो हाणे छोकिरी जो पीउ चवणु लॻो त बाबा जे असां हुनखे ज़बान ॾेई छॾी आहे बादशाह खे तूं शादी न कंदे त पोइ असीं केॾां वेंदासीं कीअं कंदासीं। सो हाणे नेठि छोकिरी मजबूर थी वई शादी करणी पई। सो हाणे नेठि ॾींहं चिटा थिया। बादशाह ऐं राणी ॾींहं चिटा करे छॾिया। छोकिरी जे माउ पीउनि बि ॾींहं चिटा करे छॾिया। सो हाणे नेठि शहज़ादो आयो त आयो बादशाह आया बारात खणी अची छोकिरी जे घर। छोकिरीअ सां थी हिन जी शादी शहज़ादे जी। हाणे शादी थी तव्हांजो वञी निकाह थियो। निकाह वारे टाइम ते शहज़ादे कई अड़ी। सो छा कई जो माठ माठ करे बेहोश थी किरी पियो। चवणु लॻो त मूंखे पेट में सूरु पेट में सूरु ईअं करे किरी पियो। सो हाणे छोकिरी रही उते निकाह पहुची वियो। शादी थी वई शहज़ादे जी। शहज़ादो अड़ी करे वेही रहियो। सो हाणे बादशाह ऐं राणी सिपाही नौकर उन शहज़ादे खणी सिधो आया महल में। उते जा हकीम तबीब एॾा उन अची विया।
तो उते शहज़ादो उन महिल सही थी माना टुप ॾेई वेही रहियो। बादशाह ऐं राणी चवणु लॻा वञी शहज़ादे खे त ॾेई ख़बर उते तुंहिंजी तबियत ख़राबु थी वई आहे, हिते तूं पुॻो आहीं सही सलामत आहीं, टुप ॾेई वेही रहियो आहीं, ख़ैर तोसां। सो हिते शहज़ादो चवणु लॻो बादशाह ऐं राणी खे त दरअसल मूंखे उन छोकिरी खां पलांद वठिणो हो। सॼी हक़ीक़त करे बादशाह ऐं राणी खे ॿुधाई। हाणे मूं इन छोकिरी खां पलांद वरितो आहे, शादी करे ऐं मूं सां निकाह कयो आहे। हाणे आउं हेॾां न वेंदसि ऐं मूं सां जेको आहे सो पलांद कयो आहे, बदिलो वरितो आहे, हिन मुंहिंजी बेइज़ती कई हुई, तंहिंजे करे मूं ईअं कयो। सो बादशाह ऐं राणी चवणु लॻा उन शहज़ादे खे त तो इहो तमामु ग़लति कयो आहे, तोखे ईअं न करणु खपे आहे, कंहिंजी ज़िंदगी बर्बादु न करी आहे। तो हुन सां शादी करे छॾी आहे, निकाह विझी छॾियो आहे, हाणे तूं हुन ॾांहुं वेंदे ई कोन, आख़िर हू केॾांहुं वेंदी। सो शहज़ादो चवणु लॻो त उहा मुंहिंजी मर्ज़ी आहे, जेॾांहुं बि वञे कीअं बि करे, पर मूंखे उहो पलांद वठिणो सो मूं वरितो। शहज़ादे हुन सां शादी करे ऐं जेको आहे सो निकाह विकाह सॼो थी आई, हाणे होॾांहुं वञे ई न। सो हाणे काफ़ी टाइम थी वियो, काफ़ी वक़्तु थी वियो, छोकिरी बि होॾांहुं आसिरे में हुजे। छोकिरी चवणु लॻी त शहज़ादो नेठि जेको चयो सो ई कयो, हुन पंहिंजो पलांद पूरो कयो। पर हाणे इहो शहज़ादो बचंदो कोन। इन शहज़ादे खे आउं बि सबक़ु सेखारींदुसि। मूं बि हिन खे चयो त हिन खे 7 पादराऊं हणाईंदसि मुंहिंजे पुट खां ऐं कारो मुंहुं हिनजो कराईंदसि। सो हाणे नेठि काफ़ी टाइम थी वियो, 12-13 महीना थी हलिया, उहो शहज़ादो हिन छोकिरी ॾांहुं न वरियो। सो हाणे छोकिरी चवणु लॻी पंहिंजे माउ पीउनि खे त बाबा ॻाल्हि ॿुध, आउं फ़िलहाणे त वञा थी मुंहिंजी हिकिड़ी बांस बासिल आहे 8-10 ॾींहंनि जे लाइ, ऐं वञा थी उते। सो उतां इहा बांस लाहे ऐं आउं अचां थी। फ़िलहाणे त मुंहिंजी साहेड़ी आहे, छोकिरी आहे, उते वञा थी। सो हाणे माउ पीउ चवणु लॻा त छोकिरी जी अॻे शादी कराएसीं, मुड़ुसु शहज़ादो अञा आयो कोन, सो हाणे वञी छॾियो त वञी घुमी फिरी अचे। सो हाणे संदसि छोकिरी खे हिननि इजाज़त ॾिनी। छोकिरी आई उतां, छोकिरी खे इहो ई हुजे त आउं इन शहज़ादे खे सबक़ु सेखारींदसि। सो हाणे छोकिरी आई उन बादशाही में, उन शहज़ादे जी बादशाही में आई। सो हाणे उते ई थोरो ई परे माना उन शहर में उन छोकिरी जी साहेड़ी हिकिड़ी रहंदी आई उन वटि। सो छा कईं, पंहिंजो रूप सॼो चेंज कयईं, पंहिंजो पाण खे हार सिंगार अहिड़ा करे, मेकअप वग़ैरह करे माना जेको चहिरो ई बदिलाए छॾी। सो चहिरो बदिलाए उते हिकिड़ो खोली दुकानु, खाधे पीते वारो दुकानु खोली उते। सो हाणे उहो खाधो पीतो विकिणे पई, खाइण वारो कहिड़ो सामान वग़ैरह उहो। सो हाणे दुकानु लॻाई, पंहिंजो पाण खे तयारु करे टिप टॉप करे, माना जेको हसीन ख़ूबसूरत थी उते वेही रही। सो हाणे उन शहज़ादे जो वज़ीर उन छोकिरी खां खाधे पीते जी शइ वरितई ऐं खाधी ऐं चवणु लॻो तमामु माना मज़ेदार शइ आहे। ऐं हीअ छोकिरीअ पुछा करणु लॻो छा तूं पाण ठाहींदी आहीं? त छोकिरी चवणु लॻी त हा बिल्कुलु आउं पाण ठाहींदी आहियां। सो वज़ीर उहो खाधो वग़ैरह उते खाधो ऐं कुझु खाधो वग़ैरह वठी खणी आयो शहज़ादे ॾांहुं ऐं शहज़ादे खे ॾिनी त हीअ खाधो खा ऐं पोइ ॿुधा। शहज़ादो उहो खाधो वग़ैरह खाधो त शहज़ादो चवणु लॻो त हीअ खाधो तमामु भलो ऐं ज़बरदस्तु आहे, किथां वठी आयो आहीं? सो वज़ीर चवणु लॻो त हीअ पाण वारे शहर में हिकु नई छोकिरी आई आहे, ते इहो खाधो वग़ैरह ठाहींदी आहे, विकिणंदी आहे। मूं खाधो ऐं सोचियमि त तव्हांजे लाइ खणी अचां, तव्हां खाधो आहे। सो शहज़ादो चवणु लॻो जेकर उनजो रधियलु खाधो अहिड़ो आहे, तमामु माना लज़ीज़ आहे, माना मज़ेदार आहे, त पोइ इहा छोकिरी अलाए कहिड़ी हूंदी, इन खां ई हसीन हूंदी। सो हाणे नेठि ॿिए ॾींहुं शहज़ादो ऐं वज़ीर आया उन छोकिरी वटि। शहज़ादो छोकिरीअ ॾिठो त सफ़ा माना मरणु लॻो, उनखे चाहीणु लॻो दिलि ई दिलि में। सो नेठि हिकिड़ो ॾींहुं, ॿियो ॾींहुं, टियों ॾींहुं उन छोकिरी वटि ईंदो हो। तो हाणे छोकिरीअ खे ख़बर पइजी वई, हाणे छोकिरी खे त शहज़ादे न सुञातो, छोकिरी त शहज़ादे खे सुञातो त हीउ उहो ई मुंहिंजो मुड़ुसु। तो हाणे हेठि ईअं 2-टे ॾींहं कमु ऐं किसो बि हलियो। सो हिकु चकर शहज़ादो चवणु लॻो उन छोकिरी खे, तो चवणु लॻो त हीअं कर, तोखे आउं चाहियां थो, तोसां मोहबत करियां थो, हिकु चकर अचु मूंसां मुलाक़ात कर मुंहिंजे महल में, तूं अचु, तोखे आउं चाहियां थो। तो छोकिरी चवणु लॻी उन शहज़ादे खे त भले ठीकु आहे। हाणे छोकिरीअ खे त ख़बर हुई हा करियां, हू बि मुंहिंजो मुड़ुसु आहे, इन में को हिजाब कोन्हे। त छोकिरी चवणु लॻी उन शहज़ादे खे ठीकु आहे, फलाणे ॾींहुं आउं तो वटि राति जो पुॼी वेंदुसि। सो हाणे शहज़ादो त हलियो वियो। तो हाणे उहा राति उहो ॾींहुं आयो, हाणे उहा छोकिरी आई उन शहज़ादे वटि। हीउ बि जेको आहे सो पाण में माना ॻाल्हायूं कयूं, हाल अहिवाल वरितऊं। सो हाणे नेठि उहा छोकिरी हिकिड़े कमरे में रहणु लॻी, उन में शहज़ादे रहियो। हाणे राति जो थोरो टाइम थियो त शहज़ादो आयो उन छोकिरी ॾांहुं, उन सां मिलणु, मुलाक़ात करणु। सो हिते छोकिरी चवणु लॻी उन शहज़ादे खे त मुलाक़ात तूं बिल्कुलु मूंसां करीं थो, पर मूंखे का अहिड़ी निशानी ॾे जीअं मूं वटि उहा निशानी मौजूदु हुजे। तो शहज़ादे पंहिंजे हथ मथां हिकु क़ीमती मुंडी लाहे उन छोकिरी खे ॾिनी। छोकिरी उहा पंहिंजी आङुरी में पाए संभाले रखी।
सो हाणे हिननि पाण में कई मुलाक़ात। सो हाणे शहज़ादे छोकिरी मुलाक़ात कई। छोकिरी हूअं त छोकिरी जो मुड़ुसु हो शहज़ादो, छोकिरी खे इन ॻाल्हि जो डपु कोन हो। शहज़ादे खे त लॻे नई छोकिरी का ॿी आहे, शहज़ादे खे ख़बर न आहे त का हीअ मुंहिंजी ज़ाल आहे। सो हाणे हिकिड़ी राति, ॿी राति, टी राति, ॿ टे रातूं शहज़ादे उन छोकिरी सां मुलाक़ात कई। सो छोकिरी चवणु लॻी उन शहज़ादे खे त हाणे आउं वञा थी इन शहर में, जा फलाणे हंधि मुंहिंजा माइट वेठा आहिनि, कुझु ॾींहंनि जे लाइ उते वञा थी, पोइ वरी ईंदसि। सो शहज़ादो चवणु लॻो त भले ठीकु आहे। हिननि जी मुलाक़ात वग़ैरह थी वई। सो हाणे छोकिरी नेठि उतां थी आई पंहिंजे माइटनि जे घर। सो हाणे नेठि कुझु ॾींहं गुज़रिया, छोकिरी खे अची उल्टी थी। तो छोकिरी जा माइट चवणु लॻा त तोखे उल्टी थी आहे, तूं 8-10 ॾींहं हींअर वेही वे होॾां, तूं उन शहर में ख़बर न आहे छा करे आहीं, कहिड़ो ग़लति कमु करे आहीं जो तोखे उल्टियूं पियूं थियनि, तोखे उमेदगारी थी वई आहे। तो छोकिरी चवणु लॻी त अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे, आउं वई हुअसि उन मुंहिंजे मुड़ुसु शहज़ादे वटि, ऐं उनखां ई जेको आहे सो मूंखे उमेदगारी थी आहे। तो हाणे चलो ठीकु आहे, माइटनि ॻाल्हि ते एतबार कयो। तो हाणे नेठि वक़्त जे हिसाब सां उन शहज़ादे जो जेके माउ हुआ, पीउ हुआ, जेके माना माउ पीउ हुआ शहज़ादे जा, सो हाणे उहो बादशाह राणी उन शहज़ादे जा मरी हलिया। शहज़ादो हाणे बादशाही संभालणु लॻो। हाणे शहज़ादो थी वियो बादशाह, हाणे बादशाही पियो संभाले, उन तख़्त ते वेठो। ऐं होॾां उन छोकिरीअ खे उमेदगारी मुकमल थी, हिकिड़ो छोकिरो ॼायो। हाणे उहो छोकिरो अची 12-13 साल जो थियो, 12-13 साल जो अची छोकिरो थियो। ऐं होॾां शहज़ादे जा माउ पीउ मरी विया। शहज़ादे वञी बादशाही संभाली, उहो थी वियो बादशाह, छोकिरी अञा ई उते माइटनि वटि हुजे। तो हाणे नेठि छोकिरो हेॾां होॾां ॿाहिरि को ॿारनि सां, हिननि सां, उन्हनि सां जेके हुआ सो रांदि वग़ैरह कंदो हुओ। हेॾां होॾां थोरी अणबण ते हेॾां होॾां विढ़ंदा कंदा हुआसीं। हिते मायूं मेणा ॾींदियूं हुयूं त हीउ छोकिरो असांजे ॿारनि खे मारे थो, हिन जो पीउ ख़बर न आहे केरु आहे। मिड़ी पीउ जे बारे में घटि वधि चवणु लॻा, हिन छोकिरे जो न पीउ न छा, माउ त आहे पर पीउ ख़बर न आहे केरु आहे। तो घटि वधि चवणु लॻा। छोकिरे खे इन ॻाल्हि जे बारे में माना ॾुखु थियो। तो छोकिरो आयो पंहिंजी माउ वटि। सो माउ खे चवणु लॻो त अमां सच सच ॿुधा मुंहिंजो पीउ केरु आहे। तो हाणे माउ चवणु लॻी त बाबा इन ॻाल्हि खे छॾे ॾे। सो नेठि छोकिरो ज़िद करणु लॻो। छोकिरो चवणु लॻो त न, हर माण्हू मूंखे मेणा ॾिए थो, ताना ॾिए थो, अॼु आउं तोखां पुछंदसि तूं मूंखे ॿुधा त मुंहिंजो पीउ केरु आहे। सो नेठि माउ सॼी हक़ीक़त करे उन छोकिरे खे ॿुधाई। छोकिरो 12-13 साल जो हुजे, सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हाणे हीउ मसइलो हीअं आहे, बसि उन जे करे। सो हिते छोकिरो चवणु लॻो पंहिंजी माउ खे त अमां तूं परेशान न थी, तूं हिते ई वेठी हुजां, इन बादशाह खां, मुंहिंजे पीउ खां तुंहिंजो बदिलो लाज़मी वठंदसि, 7 पादर बि इनखे हणंदसि ऐं कारो मुंहुं बि जो कंदसि, तूं सिर्फ़ु हिते वेह। तो हाणे छोकिरो हरामी छोकिरो निकितो हुतां पंहिंजी माउ खां मोकिलाए। हाणे हणंदे हणंदे उन बादशाह जी बादशाही में जेको हिनजो पीउ हुजे, सो हाणे आयो हुते उन ॻोठ में हिकु पोड़ी जो घर हुजे, आयो हुते पोड़ी वटि रहण जे लाइ। त पोड़ी हिनखे रहण न ॾे। सो हिन कुझु पैसा ॾोकड़ वग़ैरह उन पोड़ी खे ॾिना। सो हाणे पैसे ते हर शइ आहे, त पोड़ी हिनखे रहण ॾिनो। सो हाणे हुते रही पियो। सो हीअ हरामी वियो राति जो हुते, पोस्टर वग़ैरह सभु अहिड़ा लॻाया आयो छोकिरो। सो लॻायो उन बादशाह जी बादशाही में त शेर जे मथां सवा शेर अची वियो आहे, शहर वारनि जो ख़ैरु कोन्हे। सो हाणे इहे पोस्टर सभु लॻाया आयो हेॾां होॾां। सो हाणे नेठि सुबुह जो जॾहिं माण्हुनि खे ख़बर पई हेॾां होॾां, त चवणु लॻा त शेर जे मथां सवा शेर अची वियो आहे, शहर वारनि जो ख़ैरु कोन्हे, ॻोठ वारनि जो ख़ैरु कोन्हे। हाणे मर्यादा हीअ हले कहिड़ी गैंग आई आहे, कहिड़ो हमरा आयो आहे, छा आहे, कहिड़ी मुसीबत आहे। सो हाणे नेठि वञी बादशाह खे ॿुधायो माण्हुनि। तो चवणु लॻा त हीअ मुसीबत आहे, को अहिड़ो हमरा आयो आहे सवा शेर, जेको आहे सो ॻोठ वारनि जो ख़ैरु कोन्हे, शहर वारनि जो ख़ैरु कोन्हे, ईअं चवे पियो। तो बादशाह चवणु लॻो त अमी परेशान न थियो, इन सवा शेर खे झले वठंदासीं, किॾां वेंदो। सो हाणे उन बादशाह जा 20 माण्हू जेके हुआ से ख़ासि माण्हू हुआ, बहादुर माण्हू, बादशाह जो उन्हनि ते एतमाद ऐं भरोसो। सो हिकिड़े ई इलाइक़े में रहंदा हुआ 20 माण्हू। तो बादशाह वटि उते रहंदा हुआ। सो बादशाह चवणु लॻो उन 20 खे त अमी हीअं करियो, वञी इन सवा शेर खे झले अचो, जिथे बि सवा शेर अव्हांखे मिले, सवा शेर खे झले अचो त ख़बर त पवे। सवा शेर खे कुट कोतरियूं, सवा शेर ईअं ई जेको आहे सो पोस्टर वग़ैरह हणंदो वते, ईअं चवंदो वते। सो हाणे 20 माण्हू हिन जी तलाश में। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर उन छोकिरे खे पहुची वई, सवा शेर छोकिरे खे ख़बर पहुची वई त हाणे बादशाह 20 माण्हू बुना मोकिले पियो। सो हाणे उन छोकिरे छा कयो, राति जो दरवेशाणू फ़क़ीराणू लिबास करे सिधो आयो। जेके 20 माण्हू जेके बादशाह जा हुआ, उन्हनि जा जेके घर हुआ, तो उन पोड़ी खां ॾस पतो वठी पुछा करे हाणे जेके 20
हमरा जेके हिन जे पोयां आया पे बादशाह जा जेके माण्हू हुआ 20 सो हाणे जो मायूं ॿार बच्चा हिकिड़े हंधि वेठा हुआ। सो हाणे उहो दरवेश फ़क़ीराणू रूप करे उहो छोकिरो उहो सवा सेर बहानो करे आयो उते। सो हुन मायुनि सां मिलियो ईअं फ़क़ीराणू। सो चवणु लॻो त अमी ख़्यालु कजो हिकिड़ा हमरा आहिनि 20 ॼणा आहिनि गंजा चडियूं उन्हनि खे पातल आहिनि। सो ईंदा अव्हां सां ज़ना बना कंदा ऐं अव्हां खे मार कुट बि कंदा ऐं अव्हां जूं चोरियूं वग़ैरह करे वेंदा। ख़्यालु कजो राति जो ईंदा मतां अव्हां जी ॿेड़ी ॿोड़े वञनि, ख़्यालु पंहिंजो कजो। सो नेठि पोड़ीनि बि छा कयो जेके हुयूं सो भितर वग़ैरह डंडा धुका गॾु करे रखियूं। चवणु लॻियूं त भले ई अचनि 20 ॼणा इन खे पाणे असीं ॾिसंदुसीं। हाणे ही छोकिरो सवा सेर वॾो हरामी सो एतिरो कुझु चई ऐं वरी वापसी आयो ऐं छा कई उहो फ़क़ीराणू दरवेशाणू लिबास वग़ैरह लाहे उन पोड़ी वटि। हाणे पोड़ी वटि रहंदो, पोड़ी खे पैसा वग़ैरह ॾींदो हो। सो हाणे पोड़ी ॿिनि सां गॾु शामिलु हूंदी हुई। सो हाणे हुतां छा कई सो हिकिड़ी पेती खईं, कुझु ब्लेड वग़ैरह खईं, कुझु पाकियूं वग़ैरह खईं, हुन हजाम वारो सामान वग़ैरह खणी आयो हिकु हंधि। सो थोरो ॻोठु शहर खां ॿाहिरि आयो हिकिड़े खॾे वटि वेही ऐं उते वेही रहियो। तलाउ हुजे उते पाणी उते वेही रहियो। सो हाणे 20 हमरा निकिता सवा सेर जी तलाश में। बादशाह हिन खे मोकिलियो। हाणे 20 हमरा हिते हुते ॻोल्हींदा नेठि किथे सवा सेर मिलियो ई कोन। हीउ जेको आहे सो लिबास वग़ैरह बदिली करे आयो सवा सेर। सो हाणे आया सो हितां ॾिठो हिन खे त हीउ वेठो। सो हाणे 20 हमरा इहे चवणु लॻा उन छोकिरे खे सवा सेर खे, हाणे हिन त न सुञातो, चवणु लॻा त केरु ऐं हिते छा पियो करे हीअं राति जे टाइम में। सो हीउ चवणु लॻो त यार आउं वेठो आहियां सवा सेर जे आसिरे में। सो हुन मूंखे चयो त आउं ईंदुसि, तूं हिते ई वेहिजांइ ऐं हू बादशाह जा माण्हू मूंखे ॻोल्हीनि पिया, तंहिंजे करे आउं हिते ईंदुसि, मुंहिंजा वार ठाहिजांइ, मूंखे गंजो कजांइ तंहिंजे करे। सो 20 हमरा चवणु लॻा त इन सवा सेर जी तलाश में असीं आहियूं, पोइ असीं हिते वेहूं था, भले अचे त असीं हिनखे झलंदासीं। सो हिते उहो सवा सेर चवणु लॻो त अमीं हुनखे झलंदो सही, पर हू अव्हां खे ॾिसंदो, हुनखे ख़बर आहे हू भॼी ईंदो ऐं अव्हां खे जेको आहे सो वार वग़ैरह हीउ अव्हांजा वॾा आहिनि, कपिड़ा वग़ैरह में पतल, अव्हां खे सुञाणे वेंदो। चई पोइ हाणे असीं छा करियूं? चवई इहे कपिड़ा लाहे हिते पासे में रखो ऐं मूंखां मथो कोड़ाए छॾियो, अमीं गंजा थी वञो। कपिड़ा लाहे हिते पासे में रखो ऐं गंजा थी वञो ऐं अमीं हिन तलाउ में ढरी हिन पाणी में वेही रहो ऐं वेही रहंदो। जीअं ईंदो उहो सवा सेर मूंखां वार कोड़ाईंदो, मथो कटराईंदो, उन महिल अव्हां खे हकल कंदो अमीं हलिया अचिजो। चई ठीकु आहे। हाणे हिन जे चवण ते 20 हमरा लॻी हलिया, उन्हनि कपिड़ा पंहिंजा लाहे ऐं जेको सो गंज उन खां कराए ढरी आहे पाणी में। सो हीअ हमरा सवा सेर कपिड़ा उन जा खणणु लॻो त हिते चवणु लॻा त ए नाई कपिड़ा असांजो केॾांहुं थो खणी वञे हजाम? तो हीउ चवणु लॻो त आउं खणी थोरो परियां रखां थो। सो नेठि हरामी छा कई कपिड़ा सभु खणी हणी उन पेती मंझि उतां थो भॼनी। अची आउं ई सवा सेर आहियां ईअं करे भॼी हलियो। हीअ हमरा हाणे उन तलाउ मां निकिता, हाणे चडियूं पातियूं न कपिड़ा न छा गंजा हुजनि हमरा, गंज बि हिननि कराए छॾी। तो चवणु लॻा त हाणे मरी वियासीं, हाणे कीअं करियूं? हाणे मुंहुं ॾेखारण अहिड़ा बि कोन आहियूं, सवा सेर त वाजिब पटी करे हलियो, गंज बि असांजी करे असांजा कपिड़ा बि खणी हलियो। हाणे बादशाह खे ख़बर पवंदी, ॻोठ वारे खे ख़बर पवंदी त हाणे असां ते जेको आहे सो खिलंदा। सो हाणे चवणु लॻा त वञूं पंहिंजे ॻोठ पंहिंजे घर वञी कपिड़ा वपिड़ा त मटायूं, गंजो त उहे करे वियो, कपिड़ा बि खणी वियो। सो हाणे 20 हमरा जीअं आया पंहिंजे घरनि में उते पंहिंजे ॻोठ त पोड़ीनि बि हिननि खे जेको आहे सो ढाहे छॾियो। सो चवणु लॻा त अमीं असांखे छो पिया मारियो, असीं अव्हांजा पंहिंजा ई आहियूं। सो नेठि पोड़ी हिकिड़ी चवणु लॻी त मायुनि खे त माठि करियो, सबर करियो, ॾिसूं सही हिनखे सुञाणो त सही। सो हाणे बतियूं ॿारियूं लेटूं मेटूं ॿारियूं ॾिसनि त अड़े हीउ त अमीं आयो। त हिते हिननि सॼी हक़ीक़त करे ॿुधाई त हिते पोड़ीनि जा टहिका थी विया, खिले लॻी वई, चवणु लॻी त सवा सेर अव्हां खे गंजो बि करे वियो ऐं कपिड़ा बि खणी वियो। सो नेठि ॿिए ॾींहुं सुबुह जो वरी बादशाह खे ख़बर पई। सो बादशाह उन 20 हमरा चवणु लॻो त कारो सिर अव्हांजो, अव्हां खे सवा सेर हिकिड़ो 20 ॼणनि खे जेको आहे बेवकूफ़ बणाए अव्हांजो जेको आहे सो गंज करे मथां कूड़े ऐं अव्हांजा कपिड़ा बि लाहे वियो। हलिया वञो, मुंहिंजे कम जा ई कोन आहियो। सो नेठि छॾे ॾिनी उन 20 खे। सो हाणे बादशाह चवणु लॻो, पढ़ो हलाइणु लॻो त जेको सवा सेर खे झले मूं वटि आणींदो उनखे बादशाह जो चोथों हिसो आउं ॾींदुसि। सो हाणे नेठि बादशाह जो हिकिड़ो कोटवाल हो, सो चवणु लॻो इन सवा सेर खे आउं झलींदुसि। हाणे उहो निकितो सवा सेर जी तलाश में। सवा सेर खे ख़बर पइजी वई त इहो कोटवाल मूंखे झलींदो। सो हाणे नेठि कोटवाल निकितो तलाश में। हाणे सवा सेर बि छा कई, हिकिड़ी पोड़ी माई जो वेस करे, पोड़ी माई जहिड़ा कपिड़ा माना जेको तो पाए करे हिकिड़ो जंड खणी अची शहर जे चौंक में माना वेही रहियो ऐं लॻो उते अटो पीअणु उन जंड तां। सो हाणे राति वारे टाइम में हीउ कोटवाल बि को आयो सवा सेर जी तलाश में हणंदो नेठि अची पुॻो, ॾिठईं त हीअ पोड़ी
हिते जो हाणे मर्द माना औरत वारो जेको आहे सो हुजे लिबास, तो चवणु लॻो हीअ औरत हिते चौक में वेहो झंड ते अन्न पीए, ख़बर कोन्हे पुछा करियां। सो हिते पुछा करणु लॻो त पोड़ी चवणु लॻी त हीअ अन्न सवा सेर जो आहे, सवा सेर मूंखे चयो त अन्न मुंहिंजे लाइ पी छॾी, सो उनजे लाइ आउं राति जो अन्न पीआं पई। सो चवणु लॻो त बादशाह जा माण्हू मूंखे ॻोल्हिनि पिया, तंहिंजे करे अन्न जेको आहे सो आउं उनजे लाइ पीआं पई। सो हिते कोटवाल चवणु लॻो इन सवा सेर जी तलाश में आउं आहियां, पोइ आउं हिनखे कीअं झलां। सो हिते सवा सेर चवणु लॻो इन कोटवाल खे, तूं हीअं कर, तूं इहो औरताणू लिबास वारो जेको आहे सो तूं पाए हिते अन्न पियो पीउ, अटो बि पीउ, सो पाणे ईंदो तो वटि, सो तूं हुनखे झले वठिजांइ। सो हाणे नेठि उहो लिबास सवा सेर पंहिंजो लाइ ॾिनो हिनखे, ऐं कोटवाल वारो जेको लिबास हिनखे ॾिनी। सो हाणे हीअ औरताणू लिबास करियो हुते झंड ते अटो पियो पीए, अन्न पियो पीए। सो हाणे नेठि अची सुबुह थियो सवा सेर, त वरे ई कोन सवा सेर उहो पाण हुजे। सो सुबुह थियो, माण्हुनि ॾिठो, सो चवणु लॻा त अड़े हीअ त कोटवाल आहे, अन्न पियो पीए। तो ख़बर पइजी वई त सवा सेर बि हिनखे बेवकूफ़ बनायो। बादशाह खे ख़बर पई, बादशाह कोटवाल खे घुरायो, सो हिते हुनखे जुठू करणु लॻो त सवा सेर तोखे बि बेवकूफ़ बनाए वियो। सो हाणे नेठि बादशाह चवणु लॻो त हाणे को अहिड़ो हुजे जंहिंखे आउं अधु बादशाही ॾींदा त मूंखे इहो सवा सेर झले आणे ॾे। सो हाणे हिते जेको वॾे मां वॾो जेको सैनिक हो, सिपाही जेको वॾे मां वॾो, सो चवणु लॻो बादशाह खे त बादशाह सलामत इन खे आउं सवा सेर खे झले आणे ईंदुसि। सो जी चलो ठीकु है। हाणे इन ॻाल्हि जी ख़बर उन सवा सेर उन छोकिरे खे पहुची वई। तो छोकिरो पुछा करणु लॻो उन पोड़ी खां त पोड़ी ॾे ख़बर, इहो जेको बादशाह जो वॾे में वॾो सिपाही आहे इहो किथे रहे थो ऐं जे घर घर में केरु केरु आहे। सो पोड़ी चवणु लॻी त भाउ हिकिड़ी ज़ाल आहे त हिकिड़ी धीउ हुअसि, ऐं धीउ जी शादी थिए नाठी जी वियो आहे, 12-13 साल थिया आहिनि, अञा नाहे वरियो। सो को वापारु वापार ते वियो आहे, अञा ताईं वरियो ई कोन्हे। सो इन परेशानी इन टेंशन में उहो सिपाही आहे बादशाह जो। तो हाणे एतिरी ख़बर चार वठी हेॾां होॾां। तो हाणे हिन छा कयो, सवा सेर उहो छोकिरो वॾो हरामी, सो लिबास फ़क़ीराणू दरवेशाणू लिबास करे ऐं निकितो उतां, अची हुका ॾियणु लॻो, सदा ॾियणु लॻो। उन इलाइक़े में अची पुॻो जिते उहो सिपाही रहंदो हो बादशाह जो। सो उन गली में चवे पियो त जंहिंजी बि जेका परेशानी हुजे उन मसइले जो हल करे ॿुधाईंदसि, जेको बि हुजे जीअं बि हुजे आउं ॿुधाईंदसि। सो हाणे सिपाही बि उहो ॿाहिरि निकिरी आयो, सो बि को अञा घर हो। तो निकिरी आयो, सो हुनखे फ़क़ीर खे चवणु लॻो त फ़क़ीर ॾे ख़बर, दिलि जो राज़ हाल ॿुधाईंदो। चई हा बिल्कुलु ॿुधाईंदो, मूंखे ख़बर आहे तोखे परेशानी आहे तुंहिंजे नाठी जी। सो हाणे एतिरो कोई चई, सो सिपाही चवणु लॻो उन फ़क़ीर खे त फ़क़ीर तूं वाक़ई ॼाणी थो, सो हाणे हलिया मूंखे ॿुधा त छा मसइलो आहे। सो हाणे नेठि सिपाही उन फ़क़ीर खे वठी आयो अंदरि। सो फ़क़ीर चवणु लॻो उन सिपाही खे त तूं परेशान न थी, अॼु राति जो तुंहिंजो नाठी ईंदो, सौदो ऐं वापार ते वियो, अॼु राति जो तुंहिंजो नाठी ईंदो, ऐं तूं हुनखे मानियूं वग़ैरह ताम वग़ैरह खाराए, माना हुनजे लाइ करे छॾ, हुनखे खाराइजांइ, हर शइ मानी पचाए छॾिजांइ, अॼु त राति तुंहिंजो नाठी ईंदो। सो हाणे नेठि एतिरो कुझु चई, उहो पैसा वग़ैरह जेको आहे सो उन सिपाही वग़ैरह उन फ़क़ीर खे ॾिना। हाणे फ़क़ीर त हुजे न, सवा सेर हुजे, तो पैसा वग़ैरह खणी हीउ थियो रवानो। आयो पैसा, सवा सेर खणी उहो पैसा अची उन पोड़ी खे ॾिना। हाणे हिन हरामी छा कयो, जो लिबास सौदागर वारो करे बेस बदिली करे, हाणे नेठि जी राति जो टाइम थियो, सिधो अची उन सिपाही जे घर पुॻो। हाणे हिन वारी सिपाही वारी ज़ाल बि हुजे, धीउ बि हुजे। सो अची पुॻो, सो चवणु लॻो त मूं शादी हितां कई हुई, मूंखे 12-13 साल थी विया, घटि हितां आहे, गेट हितां आहे। त सिपाही त ॿुधी वियो, सिपाही ॿाहिरि निकितो। सिपाही चवणु लॻो त हा बिल्कुलु तूं हलिया मुंहिंजो नाठी, तूं हलिया, 12-13 साल थी विया। सो हाणे सिपाही उन सवा सेर खे वठी आया, सवा सेर जो माना जेको बेस बदिली हुजे वठी आयो अंदरि। सो हाणे ॾाढा ताम तरे वग़ैरह हेॾां होॾां ठाहिया, सो हिनखे खाराया। सो हिते सिपाही चवणु लॻो, जेको सौदागर जो बेस करे आयो सवा सेर, हुनखे चवणु लॻो त हाणे आउं वञा थो, सवा सेर खे झलणु बादशाह जो हुकुम आहे, तूं हाणे भले हिते वेह। तो चवणु लॻो त भले ठीकु आहे। सो हाणे सिपाही त हलियो वियो। हाणे सवा सेर हरामी छा कईं, उन सिपाही जी ज़ाल खे अंदरि कमरे में ॿधी ऐं उनखे बंदि करे चॾी, ख़बर ई न पई। हाणे पाण आयो उन सिपाही जी जेका धीउ हुई, सो अची हुन सां सुतो, सॼी राति सुतईं, हुन सां कचारी कयईं सॼी राति। ऐं सुबुह जो छा कयईं, जेॾीमहिल सुबुह थियण वारो उन महिल उनजी धीउ खे बि उन खट में ॿधी छॾी, ऐं सॼो घर ॿुहारे पैसा वग़ैरह खणी। सो चवणु लॻो उन सिपाही जी ज़ाल खे ऐं सिपाही धीउ खे चवणु लॻो त तुंहिंजे पीउ खे चई छॾिजांइ त सवा सेर आयो, घर बि ॿुहारे वियो, सभु कमु करे वियो। सो हाणे नेठि उहो सवा सेर बि उतां थियो रवानो।
सो हाणे जॾहिं अची सिपाहीअ खे ख़बर पई सो सिपाही चवणु लॻो त सवा शेर तमामु ख़राबु ऐं अलाए छा छा मूंसां करे हलियो। सो नेठि बादशाह खे ख़बर पई सो बादशाह चवणु लॻो उन सिपाही खे त हू तोखे ई बेवकूफ़ बणाए वियो, तूं उनखे न झले सघे, तूं मुंहिंजे कंहिं कम जो कोन्हे। बादशाह उन खे छॾे ॾिनो। सो हाणे बादशाह चवणु लॻो इन सवा शेर खे हाणे आऊं ई झलींदा त किॾां वेंदो। सो हाणे नेठि इहा ख़बर बि उन सवा शेर खे पहुची वई त हाणे बादशाह ख़ुदि मूंखे झलींदो। सो हाणे बादशाह हिकु ॾखण खे घुरायो, उतां को अहिड़ो कोड़कीअ वग़ैरह तयारु कराई जीअं ॿई पेर वञी फासनि, ॿ खॾा हणाए छॾी अहिड़े हंधि वञी पाण उते वेही रहियो, ॿ खॾा हणाए उते क़ाबू करे हुन कोड़की फासाए पाण वेही रहियो। सो हाणे सवा शेर हरामी छा कई, हिकु औरताणू लिबास करे मायुनि जा कपिड़ा किथां हथु करे उन पोड़ी खे चई, पोड़ी किथां कपिड़ा हथु करे आई मायुनि जा। सो ॾाढा मेकअप वग़ैरह करे हेॾां हुन छोकिरीअ थी। सो हाणे कुझु इहे खाधा वग़ैरह खणी उतां राति वारे टाइम में बादशाह बि वेठो हुजे, कोड़कियूं हणियो। सो हाणे हीअ हितां निकितो। सो हाणे हीअ हितां निकितो, सो आयो। सो हिते बादशाह हकल कई त केरु आई ऐं किॾां बि वञी। सो हिते चवणु लॻी त आऊं सिपाही जी धीउ आहियां, सिपाही उहो जेको तव्हांजो, तव्हां उनखे कढी छॾियो, उनजी धीउ आहियां। मूं वटि सवा शेर आयो पर मुंहिंजी इज़त बची वई, तंहिंजे लाइ मुंहिंजी बांस बासिले वञा थी, थोरो ई अॻियां बसि उहो लाहियो पोइ अचां थी। सो बादशाह चवणु लॻो त हाणे चलो ठीकु है, तूं भले वञु। बादशाह न सुञातो असुलु हुजे सवा शेर। सो हाणे उहो छोकिरी वारो वेस करे सो वेही वञी परियां उते सवा शेर वियो, वञी उते मानियूं वग़ैरह हेॾां हुन हारे करे हेॾां हुन जेको खणी वई हुई बांस जे हिसाब सां मिली बादशाह खे मुतमिन करण जे लाइ। हाणे वापसी आई सो अची चवणु लॻी बादशाह खे, हाणे उतां ई मटी। बादशाह चवणु लॻी त बादशाह ॾे ख़बर हिन गस ते छा पियो करी हिते ख़ैर आहे तोसां। तो बादशाह चवणु लॻो त आऊं सवा शेर खे झलण जे लाइ हिते कोड़की हणे वेठो आहियां। हाणे हुन त सम्झो त को हीअ सिपाही जी धीउ आयो आहे, एतिरी हक़ीक़त करे पियो। सो आऊं उते उन सवा शेर जे लाइ कोड़कियूं हणियो वेठो आहियां, हुनजे इंतज़ार में जीअं अचे त हुनखे झलियां। त हिते सवा शेर जेको औरताणी लिबास में सो चवणु लॻो त उन खे तूं कीअं झलींदे, हिते कीअं कोड़कियूं हणे वेठो आहीं। चई ॿ कोड़कियूं हयूं अथमि, जीअं ईंदो हिन में पेर विझंदो, हिते क़दम रखंदो त पेर हुनजा हिते क़ाबू थींदा, उनखे झले वठंदा। चई इहो कीअं भला, हाणे मूंखे ॻाल्हि सम्झ में कोन्हे, भला आऊं हिन कोड़की में पेर हणां भला त ॾिसां त कीअं झलिबो। सो हिते बादशाह चवणु लॻो त न तूं औरत आहीं, तुंहिंजा नाज़ुक पेर आहिनि, तूं इन में कोड़की में पेर न हण, ऐं इहो पाणे ईंदो सवा शेर, उहो पाणे हिन में। चई न आऊं ॾिसां थी, मूंखे ख़बर पवे। सो बादशाह चवणु लॻो त हाणे सिपाही जी धीउ आहे। सो चवणु लॻो तूं परेशान न थी, आऊं अचां थो, तुंहिंजा नाज़ुक पेर आहिनि, तूं हणंदे पेर टुटी वेंदा, फाटी वेंदा इन कोड़की में। आऊं अचां थो, आऊं तोखे पेर हणियो थो ॾियां। सो हाणे नेठि उहो बादशाह उतां आयो। सो हाणे हुजे सवा शेर। सो हाणे जीअं उन कोड़की में पेर हयां, सो पेर हईं त उहो पेर उन में फासी हलिया, पेर फासी आई, क़ाबू थी वियो बादशाह। सो हिते जेको सवा शेर औरताणियूं लिबास करे वेठो हो, सो औरताणियूं लिबास माना पोती लाहे उते चवणु लॻो उन बादशाह खे त बादशाह आऊं ई सवा शेर आहियां, आऊं ई सवा शेर आहियां। ऐं पादर लाहे उन महिल बादशाह खे सत पादर हईं ऐं कारो रंग जेको आहे सो खणी आयो पाण सां गॾु। सो बादशाह जे मुंहं में हईं कारो रंग सॼो मले छॾी, बादशाह जो कईं कारो मुंहुं, सत पादर हईं। सो हाणे बादशाह चवणु लॻो त बादशाह तोखे यादि हूंदो, तो वाइदो कयो तोसां हिकिड़ी छोकिरी त तोखे सत पादर मुंहिंजो पुटु हणंदो ऐं तुंहिंजो मुंहुं कारो कंदो। सो हाणे उहो बदिलो पूरो थियो, तुंहिंजो मुंहुं बि कारो थियो, तोखे सत पादर बि लॻा, मुंहिंजी माउ जो वाइदो पूरो थियो। सो हुन जेको चयो सो थी वियो। सो हिते बादशाह चवणु लॻो उन सवा शेर खे त ॻाल्हि तुंहिंजी सही आहे, पर आउं अॼु ताईं उन औरत ॾांहुं, उन छोकिरी जंहिंसां मूं शादी कई आहे, उन औरत सां अॼु ताईं सुतो कोन्हे, त पोइ मुंहिंजो पुटु कीअं थियो। सो हाणे बादशाह इन ताजे में हुजे, उहो सवा शेर त हिन खे सत पादर हणी मुंहुं कारो करे सो त हलियो वियो। सो हाणे नेठि सुबुह अची थियो, सिपाहीनि वग़ैरह ॾिठो तो अची बादशाह खे उन कोड़की में जा कढियूं। हाणे बादशाह इन ॻाल्हि में परेशान हुजे त बादशाह खे इहा ॻाल्हि त यादि हुजे त बिल्कुलु छोकिरी ॻोठाणी हुई, उन सां मिलियोसि, उन मूंसां इहो वाइदो कयो त शादी कंदे जे अगरि मुंहिंजो पुटु हूंदो तोखे सत पादर हणंदो ऐं मुंहुं कारो कंदो, पर उन सां त आउं मिलियो ई कोन आहियां, इहो मुंहिंजो पुटु कीअं अची वियो, छा मसइलो आहे। सो हाणे नेठि बादशाह पड़ो हलायो, बादशाह चवणु लॻो सवा शेर खे माना सभु जेके ग़लतियूं आहिनि से सभु माफ़ु आहिनि। सो हाणे हिनखे कुझु बि कोन चवंदसि, सो अचे मूं वटि मूंसां मिले, कुझु बि न चवंदसि। सो हाणे पड़ो हलाए सवा शेर अची हाज़िर थियो बादशाह वटि। सो हाणे बादशाह चवणु लॻो सवा शेर खे त तुंहिंजी ॻाल्हि बिल्कुलु सही आहे, पर तो जेका ॻाल्हि कई
सो हाणे जंहिंसां मूं शादी कई उन सां त मिलियो ई कोन आहियां, त पोइ मुंहिंजो पुटु कीअं थियो। त हिते सवा शेर चवणु लॻो त भले बिल्कुलु बादशाह तोखे साबिती ॾियां थो। सो हाणे उन महिल उन सवा शेर हाणे उहो बादशाह जो पुटु उन छा कयो, उहा मुंडी जेका आहे सो पंहिंजी जेका माउ ॾिनी हुई हिन खे छोकिरे खे, सो उहा मुंडी खणी ॾिनी उन बादशाह खे ॾेखारी। चवणु लॻो त हिन मुंडी खे सुञाणी थो। सो हिते उहो चवणु लॻो त हा मुंडी हिन खे सुञाणां थो, हीअ मुंडी त मूं ॾिनी हुई जेको खाधो वग़ैरह ठाहींदी हुई छोकिरी, सा त मूं ॾिनी उनखे निशानी तौरु। जी हा उहा ई खाधे वारी जेका आहे सो ई मुंहिंजी माउ आहे। सो तुंहिंजी सिक में आई हुई हुतां, तूं हुन वटि इली टाइम थियो तूं वें कोन शादी हुन सां कई हुई। सो उहा मुंहिंजी माउ आई हुते खाधो वग़ैरह ठाहींदी बहानो करे तोसां मिलण जे लाइ आई हुई, ऐं जेको आहे सो पंहिंजो पाण खे तयारु करे तो सुञातो कोन, ऐं तोसां मुलाक़ात कई, तोसां मिली, ऐं निशानी तौरु तोखां इहा मुंडी वरितई, ऐं पोइ थियसि मूंसां हक़ीक़ कई ऐं मूं तोखां बलांद वरितो। सो बादशाह हिते चवणु लॻो त वाक़ई उन छोकिरीअ जेको चयो सो कयो, मूं बि उन सां कयो त पर हुन बि मूंसां कयो। सो चवणु लॻो त हाणे जेके बि ॻाल्हियूं आयूं हुयूं छुटियूं, तूं हल पंहिंजी माउ सां मूंखे मिला, तूं मुंहिंजो पुटु आहीं। सो हाणे छोकिरो उन बादशाह खे सम्झो पीउ खे वठी आयो सम्झो माउ वटि। सो माउ सां मिलाई। सो बादशाह चवणु लॻो उन छोकिरी खे सम्झो ज़ाल खे चवणु लॻो उन राणी खे, हाणे उहा छोकिरी ॻोठाणी उनखे चवणु लॻो त मूंखे माफ़ु कर, मूंखां ग़लती थी वई। हाणे जेको थियो, जेको मूं चयो मूं बि कयो, ऐं जेको तो चयो तो बि उहो कयो। सो हाणे ॻाल्हि आई वई, ॻाल्हि खे ख़तमु कर, हल महल में रह, तोखां सवाइ ॿी का मूं शादी वग़ैरह कई कोन्हे। सो हाणे नेठि बादशाह उन छोकिरी खे उन सम्झो ज़ाल राणी खे उतां वरितई ऐं पंहिंजे पुट खे बि वरितई। हाणे आया पंहिंजी बादशाही में, बादशाह पंहिंजे पुट खे उन सवा शेर खे उन बादशाही ते विहारियो। हाणे उहो छोकिरो सुठे नमूने सां बादशाही हलाइणु लॻो, ऐं बादशाह ऐं उहा छोकिरी उहा ज़ाल राणी हसी ख़ुशी सां पंहिंजी ज़िंदगी उते गुज़ारणु लॻा। दोस्तो हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।